अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जी कोरोना के हवाले से ख़ुसूसी ट्रांसलेशन एक दफ़ो ॿीहर भलीकार नाज़रीन गुफ्तगू कयूं था मुल्क के अंदर जो कोरोना के हवाले से जो हेल्थ एफर्ट्स थियूं उन एफर्ट्स में वफ़ाक़ी हुकूमत जे पारां एहसास प्रोग्राम के नाले में 12,000 जो है फ़ी घर के या फ़ी मानू के ॾियण जी जेका ॻाल्हि ॿोल कई वई उनखां पोइ सूबाई हुकूमत सिंध की सूबाई हुकूमत के पारां राशन के मद में जो पैसा ॾियण की कोशिश कई वई वो राशन के मद में पैसा न बल्कि राशन विरहाइण जो सिलसिलो जो है उन्हीं के अंदर जो थियो उनखां अलावा जो ख़ुद उन्हनि समूरनि मामलन ते जेके डिसीशन मेकिंग में असांखे केतिरनि मामलन ते इख़्तिलाफ़ नज़र आया ख़ुद कल भी वॾे वज़ीर जो मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स के ॻाल्हाईंदे जो है पंहिंजे उन्हनि जो इज़हार कयो पंहिंजे ॾुखनि सूरनि जो इज़हार कयो त उनखे काफ़ी प्रॉब्लम थिया आहिनि पंहिंजो इन लॉकडाउन वारी पॉलिसी के हवाले से हुन चयो पियो त हीउ वक़्तु न आहे जंहिं ते इख़्तिलाफ़ राय करे सघिजे। बहरहाल उन सॼे अरसे में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान भी जो है अञा ताईं उहो केस हलंदड़ आहे जंहिंमें अॼु भी सुप्रीम कोर्ट के तरफ़ां चीफ जस्टिस साहब जो चवण जो मुख़्तलिफ़ जेके जज साहिबान रिमार्क्स ॾिना आहिनि त उनमें सूबाई तौरु वफ़ाक़ी हुकूमत के अमल में शफ़ाफ़ियत जो है वो मामलो भी आयो आहे। साॻे वक़्तु असांजे आलिम सगोरनि ऐं असांजे मौलवी हज़रात जो है उन्होंने भी मस्जिदन तरावीहन जुमे के हवाले से जो है उन्होंने पंहिंजी ॻाल्हियूं कयूं तो साॻे वक़्तु इमरान ख़ान साहब जो मुल्क जो वज़ीर अज़म है सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह के ओपिनियन में हिकिड़ो डिफरेंस रहो वो डिफरेंस मईशत के प्रायोरिटी ॾिजे या पंहिंजे जो है माण्हुनि खे प्रायोरिटी ॾिजे या ॿिन्ही खे गॾु हलाए सघिजे थो या नथो हलाए सघिजे इन मामले ते भी काफ़ी जो है तज़ाद रहा। मजबी तौर ते अॼु भी असां जेको बीठा आहियूं असां कोरोना के हवाले से थोड़े जो वज़ीर अज़म साहब चए थो त एॾो को वॾो नुक़सान न थियो आहे पर बहरहाल असां वटि अॼु भी डायरेक्शन के हवाले से को हिकिड़ो डायरेक्शन कोन्हे को त असां कीअं हिन वबा के मुंहुं ॾींदासीं ऐं उन वबा के मुंहुं ॾियण लाइ असांजी हिकमत अमली कहिड़ी हूंदी ऐं उनखां अलावा जेके ही केसिस जेके अञा इनिशियल स्टेजिस ते आहिनि असांजो एनालिसिस छा आहे असांजो मजबी तौर ते उनके बारे में छा असां वटि इहा वबा वॾे पैमाने ते न पखिड़जंदी या असां उनखे पखिड़जण खां रोकण लाइ कहिड़ा लाइ अमल कंदासीं ऐं जेके मजबी तौर ते हिन मुल्क जी जेका है हिन सॼी सूरत हाल में कहिड़ी डायरेक्शन हुजणु घुरिजे उन हवाले सां असांखे तमामु घणा मुंझारा नज़र अचनि था पिया क़यादत जे अंदरि। मजमूई तौर ते सॼे मंज़रनामे ते गुफ्तगू करण लाइ अॼु के प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी जे डायरेक्टर न्यूज़ एंड करंट अफेयर्स शुएब कुरैशी साहब अचो त हुन सां गुफ्तगू कयो। शुएब साहब कीअं था ॾिसो हीउ जेको मंज़रनामो आहे हिन वक़्तु पूरे पाकिस्तान में? महिरबानी फिया साहब ॾिसो ॻाल्हि इहा त जेका शयूं जीअं थियणु खपनि उहे अञा ताईं कोन थियूं थियनि जेका सियासत हिन मरहले ते बि उहा जारी आहे। सभ खां पहिरियों त जेको मूंखे ज़ाती तौर ते बि जेका ॻाल्हि ख़राबु लॻंदी आहे उहा आहे त ख़ुदि वज़ीर अज़म साहब बि क्लियर न आहे। मतिलबु हू हिकु तरफ़ चए थो त मई जे जेको आहे सो आख़िर ताईं केसिस वधी वेंदा, ॿिए तरफ़ उहो चए थो त लॉकडाउन ख़राबु आहे त हू पंहिंजी ॻाल्हियुनि में पाण ई कंट्राडिक्शन पैदा थो करे। जॾहिं सॼी दुनिया इहो सम्झे थी त लॉकडाउन ऐं एहतियाती इन जो बहितर खां बहितर हल आहे त पोइ सिर्फ़ु इन हिकिड़ी ॻाल्हि खे वठी त भई पंहिंजो ग़रीबनि जो रोज़गार छा थींदो, ग़रीबनि जो खाधो खुराक छा थींदो ऐं पोइ वरी उनजी जेके नाले मात्र क़दम ॻणाए पोइ वरी साॻी ॻाल्हि इहा बि कजे त हीअ केस अञा वधंदा, प्रेशर वधंदो, अस्पतालुनि ते हीअं वधंदो। जॾहिं तव्हांखे सभु शयुनि जी ख़बर आहे पोइ त तव्हां प्रिकॉशनरी मेयर्स ते हलिया वञो, लॉकडाउन ते हलिया वञो, जेके सफरिंग आहे उहा घटि खां घटि करण जी कोशिशि कयो। हाणे जॾहिं उते ई जेकॾहिं उहा क्लियर न हूंदी, माइंड क्लियर न हूंदो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेठि बि उहे शयूं वञनि थियूं। ॿी ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि जेको आहे सो वज़ीर अज़म पाण बि ॻाल्हियूं करे थो ऐं जेका हुनजा वज़ीर आहिनि उहे बि मुसलसल जेका आहे उहा बयानबाज़ी ऐं हिन मरहले ते बि क्रेडिट खणण जी पंहिंजे तौर ते क्रेडिट खणण जी कोशिशि ऐं जेकॾहिं कंहिंजो क्रेडिट ठहे थो त उनखे बदनाम ख़्वार करण जी कोशिशि जेका आहे वधीक थी रहे। त जेकॾहिं अमली तौर ते शयुनि खे बाक़ाइदे जेकॾहिं जीअं हिकिड़ो तरीक़ेकार सां कमु कयो पियो वञे त भई हिते केतिरा टेस्टियूं थियनि थियूं, एतिरो कमु थिए थो, हीअ शयूं आहिनि त जेकॾहिं उहा उनखे अॻिते वधाए ऐं प्रॉपर नमूने सां सूबनि खे एतमाद में वठी कमु कजे त शायदि शयूं जेको आहे सो काफ़ी अञा वधीक मेच्योर थी वञनि। हीअं जेको आहे सो वाइड़ा पियो शिकार न हुजनि त वज़ीर अज़म साहब जी सोच हिकिड़ी आहे, सूबनि जी सोच ॿी आहे।
ईअं न हुजणु खपे। हिन मरहले ते घटि में घटि हुनखे सियासत खां जेको अवॉइड करणु खपंदो। वज़ीर आज़म साहिबु चए थो, वरी जंहिं महिल चइजे थो त भई तव्हां जेको आहे सफरिंग जेका थिए थी हुन ते तव्हां छो नथा मुंहुं ॾियो, छा कयो अथव, त वरी चए थो त असां वटि डेटा ई न आहे। हाणे वॾे में वॾो अलमियो इहो आहे त हिन महिल ताईं इहा जेको आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान वटि डेटा ई कोन्हे त आख़िर असां वटि गुरबत इलाइक़े खां हेठि जेके माण्हू आहिनि उहे केतिरा आहिनि, असां वटि जेके ॾियारी ते कमु कंदड़ केतिरा आहिनि, असां वटि फैक्ट्रियुनि में कमु मज़दूर केतिरा आहिनि, हीअ सॼी डेटा हिन वटि जेकॾहिं हुजे त उहा सवले खां सवले थी सघे। पर हुनजो वरी मिसाल जेको आहे उहो सुधर मुल्कनि जो, इहो थो ॾिए सुधर मुल्कनि में डेटा आहे, कमु कयो थो वञे, त जेकॾहिं डेटा ते कमु तव्हांजो अॻु में न हुयो थियल त पर कुझु न कुझु त तव्हां हिन ते महीनो सवा त हिनखे बि थी वियो आहे, बल्कि डिसंबर में आयो पंहिंजो ऐं कोरोना वायरस शुरू थियो आहे। अॼु पाण वेठा आहियूं अप्रैल में, 4 महीना त हिनखे ई थी विया आहिनि। त हिन त हीअ त माना जेको आहे सिर्फ़ु ॻाल्हियुनि जी हद ताईं आहे। जेकॾहिं ग़रीबनि जी ॻाल्हियूं त बि उहे ॻाल्हियुनि जी हद ताईं आहे। जेकॾहिं पंहिंजो केसिस जे घटाइण जे हवाले सां क़दमनि जी ॻाल्हियूं त उन्हनि जी बि ॻाल्हियुनि जे हवाले सां अमली तौर ते शयूं जेके आहिनि उहे ईअं नज़र नथियूं अचनि जीअं ॻाल्हियूं कयूं थियूं वञनि। मतिलबु अमली तौर ते तव्हांखे वफ़ाक़ी हुकूमत जे पारां नज़र नथियूं अचनि या सूबाई हुकूमत सिंध जे ख़ासि तरह जेकॾहिं ॻाल्हाइजे त उनमें बि तव्हांखे उहो ई नज़र पए? न, सिंध हुकूमत त ॾिसो जेके जीअं बि आहे जेको बि आहे उहो तव्हांजे अॻियां पई आहे। भई ठीकु आहे, पंहिंजो 60 करोड़ आहे, 60 करोड़ ॾिनऊं जेके ज़कात जा जेके हक़दार हुया उन्हनि में विरिहायूं। उन खां अलावा ॿिनि किस्तुनि में जेके पैसा जारी कंदो 58 करोड़ रुपया राशन जी डिस्ट्रीब्यूशन लाइ। राशन जी डिस्ट्रीब्यूशन जे हवाले सां जेके आङुरियूं खॼनि थियूं त भई मनपसंदि माण्हुनि खे आहिनि, वटि अॼु बि सुप्रीम कोर्ट में सिंध गवर्नमेंट जमा करायो आहे। जेको जवाब हुन में चयो अथऊं त असां कमेटियूं ठाहियूं, उन कमेटियुनि ज़रिए वञनि थियूं। जेके असां जेके राशन वरितो आहे उहो सॼो असां जेको आहे यूटिलिटी स्टोर्स आहिनि खां वरितो आहे, उन जूं रसीदूं ॿियो टोड़ शइ पई आहे, तव्हां हुनखे वेरीफाई कराए सघो था। ऐं इन में इहो आहे त भई 2000 जे लॻभॻि जो आहे सामान फी हुन में बैग में ऐं 10 ॾींहंनि जो राशन आहे। हाणे हिकिड़ो इहो पासो आहे। इन खां अलावा जेकॾहिं अचूं था त वरी जेके फलाई तंज़ीमुनि ज़रिए जेको कमुकार कयो थो वञे कराची में ख़ासि तौर ते ऐं ॿियनि शहरनि में, त जेके आहिनि वॾियूं तंज़ीमूं उन खां कमुकार कराइनि था, उन्हनि वटि जेका डेटा मौजूदु आहे उन ज़रिए जेको राशन डिस्ट्रीब्यूट थिए थो उहो बि सिंध हुकूमत सां शइ थो थिए, त इहो पासो बि आहे। ॿियो जेको तव्हां हेल्थ वारो पासो ॾिसो त जेका वधि में टेस्टूं उहे सिंध ई कयूं आहिनि। ठीकु आहे, वरी जेकॾहिं असां केसनि खे घटाइण जे हवाले सां जेके कोशिशूं सिंध गवर्नमेंट जूं उनखे ॾिसंदा, जेके पांधेड़ आया उनखे सखर में जेको आइसोलेट कयो वियो। इन खां अलावा जेके एयरपोर्ट ते जेके क़दम वफ़ाक़ी गवर्नमेंट खे खणणु खपंदा उहे सिंध गवर्नमेंट खे आहे, उते काउंटर पंहिंजा कयूं। अॼु बि जेको आहे भई कल्ह बि जेको आहे इन जो थियूं जेके ओमान खां फ्लाइट आई आहे उन सभिनी खे 176% जेके उन जूं टेस्टियूं कयूं अथऊं ऐं उन्हनि खे पोइ पाण ई आइसोलेट कयो अथऊं त जेसिताईं रिज़ल्ट अचे पोइ उनखे कंदासीं। उन मां वरी जेके नेगेटिव आया त उनखे रवानो कयो अथऊं 6 जी जेका कल्ह ताईं रिपोर्ट रहियल हुई। त माना सिंध हुकूमत जूं जेके कोशिशूं आहिनि उहे नज़र बि अचनि थियूं, असां पाण ॾिसूं बि था ऐं जेकॾहिं हुन में का खामी हूंदी त उन ते ॻाल्हाए बि सघिजे थो। पर हिकिड़ी ॻाल्हि वफ़ाक़ी सतह ते असांखे जेका आहे न कोऑर्डिनेशन ख़ासि तौर ते कोन्हे। मूंखे जेका हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, मिसाल तौरु अॼु ॾींहं ताईं जेको हिते थिए पियो उहो लॻभॻि साॻियो किसो पंजाब जे अंदरि बि उएं थिए पियो। पहिरियों हिते क्वारंटाइन सेंटर ठहिया त पोइ हुते डेरागाज़ी खान में ॿिए जॻहियुनि ते ठाहियूं, पोइ वरी ॿियो जेको आहे हिननि पंहिंजो मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको आहे हॉस्पिटल जे अंदरि जेको आहे आइसोलेशन सेंटर ठाहियूं, वार्ड ठाहियूं। पोइ वरी जेको आहे हिननि पंहिंजो इंटरसिटी जेका ट्रांसपोर्ट हुई उन ते पाबंदी वधि हुई पंजाब वारनि बि, ऐं लॻभॻि अहिड़ो ई लॉकडाउन हुयो जहिड़ो सिंध जे अंदरि हुयो हुते बि थियो। जॾहिं की मूं कल्ह पिया ॻाल्हायो लाहौर मां सां हिकिड़े सीनियर जर्नलिस्ट सां तजवीज़गार सां, त हुन चयो त पंजाब हुकूमत जा फ़ैसिला जेके आहिनि अॻे उनमें वॾो रोल हूंदो हुयो जहांगीर तरीन साहिब जो। हाणे जहांगीर तरीन साहिबु हिकु पासे आयो आहे त चीफ सेक्रेटरी ईअं सम्झो त डायरेक्ट वज़ीर आज़म साहिब सां पाण सां ॻाल्हाईंदो, बिल्कुलु, त चीफ सेक्रेटरी खे उतां हिदायतूं मिलंदियूं थियूं, उतां सॼो कमु हले थो पियो। माना हाणे वज़ार साहिबु त ईअं ई वेठो आहे पंहिंजी जाइ ते, पर अॻे जेको जहांगीर तरीन जो रोल हुयो उहो हाणे रोल शाह महमूद कुरैशी जो बि कोन्हे ऐं सरवर चौधरी सरवर जो बि कोन्हे, न को ॿिए कंहिं अहिड़ी हुनजे ग्रुप जो आहे। वज़ीर आज़म पाण थो ऑपरेट करे, त पोइ उते उहे साॻिया क़दम इम्प्लीमेंट थियनि था। इहो इनमें तव्हांखे लॻे नथो त को ॾिसो उहो ई त चऊं ॻाल्हि कई त होॾां तव्हां चओ था त लॉकडाउन जेको आहे उहो ज़रूरी आहे ऐं केसिस वधंदा, लॉकडाउन ज़रूरी आहे, लॉकडाउन जी ॻाल्हियूं था कयो, लॉकडाउन जो लफ़्ज़ जेको आहे तव्हांखे नथो वणे, पर जेको आहे उहो माण्हू जेके मयस सभु उहे ई जेके लॉकडाउन तरफ़ वधनि था। ॿिए तरफ़ वरी तव्हां चओ था त इहो लॉकडाउन ख़राबु आहे ऐं वरी जेको आहे उहो बिज़नेस खोलणु खपे।
त उहे जेका इहा कंट्राडिक्शन ख़ुदि जेका उनजे जेका ज़हन में आहे न, उनजे करे उहा जेका मथे जेको मुंझारो आहे उहो हेठि ई उहो मुंझारो ई थो रहे। तव्हां ॾिसो त जेका हिते जेका अञा को फ़ैसिलो न थियो त पंजाब में जेको आहे उहो सनतूं खोले छॾियूं। त कुझु ॾींहं अॻु में CM बि मीडिया सां ॻाल्हाईंदी हुई, चयो त जॾहिं मां उन खां पुछियो त जेको आहे तव्हां त वॾे सां त मुंहिंजो राब्तो कोन थी सघियो, पर चीफ सेक्रेटरी सां ॻाल्हायुमि, चीफ सेक्रेटरी हुनखे उनखे वरी जॾहिं असद उमर सां ॻाल्हायुमि त असद उमर चयो त हमें पता ई नहीं है। त हाणे इन सतह जी जेकॾहिं थियनि शयूं त जेकॾहिं मथे सतह ते को फ़ैसिलो थियो ई न आहे, पंहिंजे तौर ते तव्हां फ़ैसिलो करे था छॾियो त हेठियो कारोबार त अञा खुलियो ई न आहे, उहो बंदि आहे, तव्हां सम्झो था इहो सही न आहे। मथियो कारोबार तव्हां इहो खोले था छॾियो, वॾी वॾी सनतूं खोले था छॾियो। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माना इन मां लॻे थो त हिन सॼी सिचुएशन में बि जेके मख़सूस मफ़ादनि वारा माण्हू आहिनि उन्हनि जो जेको आहे वधीक उन मफ़ाद अज़ीज़ रखियो थो वञे, बाक़ी जेको आम जेको आवाम आहे उनजो ख़्यालु नथो रखियो वञे। न त मख़सूस मफ़ादनि जो बि मफ़ाद कीअं थींदो? मिसाल तौरु जेकॾहिं हिन में फैक्ट्रियूं हलंदियूं त ॾिसो न साईं, हाणे इहो बि त डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा वॾे वज़ीर आज़म जो आहे ख़ासि मददगार आहे, हिन वक़्तु जेको आहे सॼी हिनखे लीड बि करे थो। ख़ुदि हुन ते बि त इल्ज़ाम आया आहिनि त मास्क ऐं सैनिटाइज़र जेको आहे मोकिले एक्सपोर्ट कयाऊं। त इहे शयूं जेके थियनि थियूं, इहे हिन मरहले ते बि त उहे सभु शयूं थियनि थियूं न। तव्हां एक्सपोर्ट जेको आहे खोलियो था त ॿाहिरियूं मंडियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि, ॿियो टियों हर शइ जेको आहे सिस्टम सॼो एक्सपोर्ट छा कंदासीं असां? उहो ई आहे न, त उहो एक्सपोर्ट तव्हांखे ॿाहिरि ई गणती लॻी पई आहे। हिते जेको इहे ई जेके फैक्ट्रियूं आहिनि, भला हिते जेकॾहिं तव्हां मास्क ॿाहिरां था घुरायो, मास्क पंहिंजा ठाहियो हिते, भला इहे सभु शयूं हिते ठही सघनि थियूं न, की सेफ्टी किट्स वग़ैरह ठाहियो। उहो ई चवंदो त एक्सपोर्ट जेको कंदासीं त उहो एक्सपोर्ट कंदासीं छा? कंदासीं छा आहे, कंदासीं कंहिंखे? उहे तंहिंजे करे त चवंदो न कंहिंखे कंदासीं, उहो त पोइ जी ॻाल्हि आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त असां एक्सपोर्ट कंदासीं छा? वधि में वधि तव्हां कणिक लथी आहे, कणिक ॿाहिरि मोकिलींदो। हा, पर हुन जी कणिक जी बि गणती कोन अथनि, हिनखे गणती आहे गारमेंट्स जी घणी, टेक्सटाइल इंडस्ट्री खे मतिलबु छा आहे? टेक्सटाइल इंडस्ट्री लाइ त को पैकेज न ॾिनो अथऊं अञा ताईं। अञा ताईं जेको पैकेज आयो आहे उहो आयो आहे कंस्ट्रक्शन जे लाइ। कंस्ट्रक्शन लाइ हुन लाइ बि ॾिनो अथऊं, कंस्ट्रक्शन खे जेको सपोर्ट ईंदी उहा ईंदी हिकिड़ी स्टील मां, ॿी ईंदी पंहिंजो जेको आहे मां पंहिंजो सीमेंट मां। हा, ॿ जेके मेन इंडस्ट्रीज़ जेके कंस्ट्रक्शन जे अंदरि जेके रोल प्ले कनि थियूं, बिल्कुलु उहो हिकिड़ी स्टील जी, ॿिया जेको आहे पंहिंजो सीमेंट जी। पोइ बाक़ी थोरो त पोइ इहो सेरामिक्स ऐं पंहिंजो इहो जेका उन सां रिलेटेड जेको आहे पंहिंजो असांजो टाइल्स आहिनि, उन सां रिलेटेड जेके शयूं थियनि थियूं, या जेको आहे पंहिंजो, पर मेजर इहे ॿ इंडस्ट्रीज़ आहिनि। ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि आहे न, मां इहो त चवां थो, ॾिसो जेको असांजो जेको सिंध जो वॾो वज़ीर आहे, सिंध जो जेको हाकिम आहे, उहो घटि में घटि उनजो क्लियर आहे त असांखे कहिड़े रस्ते सां हलणो आहे। हुनखे ख़बर आहे जंहिं महिल ॾिठईं त भई जेका पहिरियों दरगाहूं सॼियूं बंदि कराए वियो, उन खां पोइ मस्जिदनि में जेको आहे निमाज़ुनि खे महदूद कयो वियो। इहे सभु शयूं जेके बि मयस हुआ, पहिरियों स्कूल बंदि करायूं, वरी रेस्टोरेंट बंदि थिया, वरी पोइ जेको आहे ट्रांसपोर्ट बंदि थी, वरी पोइ सॼो जेको आहे सो स्टेप बाय स्टेप सॼियूं शयूं खणी आया आहिनि। आख़िर ताईं अची जेको आहे मस्जिदनि ते ॻाल्हि ॿुधी, जेकॾहिं मस्जिदनि जिन चयो न मञो, पहिरें हफ़्ते में हुन सां क्रैकडाउन थियो, ॿिए हफ़्ते में उहो बि जेको आहे थी आहे। त इहा शइ मथां वञी थिए, जेकॾहिं सदर हुनखे घुराए थो आलमनि खे, त उहो बि जेको आहे कोन थो हुन खां का ॻाल्हि मञाए सघे। वज़ीर आज़म त हिन ते ॻाल्हाए ई कोन थो त जेके मथां जेकॾहिं जेको मुल्क जो हाकिम आहे, उहो जेकॾहिं सदर साहिब जी जेका ॻाल्हि ॿोल हुई, उनमें त सदर साहिबु ॿुधायो त उनमें वज़ीर आला बि सभु हुया, उनजो बि शुक्रिया अदा कयो, ऐं उन लफ़्ज़ 3-4 दफ़ा चयो त इन ॻाल्हि ते इजमा आहे, मतिलबु इत्तफ़ाक़ रहिया। हीअ जेके डिसीशन थिया आहिनि, इनमें कंहिं बि हिकिड़े ते इख़्तिलाफ़ हिकिड़े बि, उहे त ॻाल्हि इहा आहे त ॾिसो उते हिनखे कन्विंस छो नथा कनि त भई जॾहिं मके में इबादत नथी थिए, मदीने में नथी थिए, ॿिया जेके बि मज़हबी वॾा जेके आहिनि हंध आहिनि, मुक़दस हंध आहिनि, उते माण्हुनि जी दाख़िला बंदि कई वई आहे या नथो अचणु ॾिनो वञे, त बाक़ी आख़िर हिते जेकॾहिं तरावी निमाज़ खे महदूद न कयो, हिते जेकॾहिं जुमे निमाज़ महदूद न कयो, त इन सां सफ़रिंग कंहिंजी थी वधे। इहे ॾिसी जेकॾहिं रियासत पाण जेको आहे सो बाक़ाइदे फ़ैसिलो करे, त रियासत खां मथे त का शइ कोन थींदी न कंहिंखे बि। साईं तव्हां ॿ ॻाल्हियूं टे सम्झो, जेको असांजो जेको मौलवी साहिबान वारो मसइलो आहे, उहो त बिल्कुलु हाणे हिन सदर साहिब जी गॾिजाणी खां पोइ त बिल्कुलु वाज़े थी वियो न, छाकाणि त उनमें चयो वियो, जेको डॉन रिपोर्ट बि कयो, त उते जेको सभ खां वधीक जेके ॻाल्हियूं कयूं उहे ॿ ॻाल्हियूं मौलवी साहिबान जी हुई। हिकिड़ो मौलवी साहिबान फोकस हिन ॻाल्हि ते कयो त असांखे कंहिं बि तरह ते मस्जिदूं खोले ॾियो, छाकाणि त हीउ जेको आहे ज़कात फ़ितरो वेंदो, दीन जो अमल जेको आहे उनखे रोकियो न। ॿियो जेको उन्हनि खे इहो त भई जेको आहे ही ज़कात फ़ितरो, ॿिया जेके इहे जेके आहिनि असां, छाकाणि त मस्जिदूं आहिनि, मस्जिदूं ऐं मदरसा आहिनि, उन सां गॾु हिकिड़ा ट्रस्ट आहिनि, उन्हनि खे जेको आहे इहो सॼो सिलसिलो हलंदो आहे।
त हुननि चयो त इहो जेको आहे डाइवर्ट थिए पियो हुनखे मस्जिद मदरसे गणती आहे पर जेको हेठि को आवाम जेको बुख शिकार आहे उनजी गणती न आहे। मईशत लॻापियल आहे न हुन सां बिल्कुलु ईअं ई आहे। जीअं दुकानदार जीअं ताजिर चए थो त मूंखे दुकान खोलण जो, हा त हुननि खे इहो आहे त भई हिन महीने में बंदि करण जो मतिलबु आहे असांजो दुकान बंदि थी वेंदो, इहा ई ॻाल्हि आहे। छाकाणि त हिकिड़ी ॻाल्हि त वाज़े आहे न, जेकॾहिं तव्हां फर्ज़ निमाज़ ते पाबंदी क़बूल कयो था, तरावी फर्ज़ त न आहे न। हा बिल्कुलु बिल्कुलु फर्ज़ निमाज़ ते तव्हां पाबंदी क़बूल, उन ते काफ़ी आलिम सगुरनि बि अची हाणे सोशल मीडिया ते क्लिप्स जेके इवन के मौलाना फज़ल रहमान बि चए पियो। हा बिल्कुलु उन बि इहो चयो आहे त घर में निमाज़ पढ़णु घुरिजे, घर में पढ़णु घुरिजे। छाकाणि मां पाण घर में ई पढ़ंदुमि। काफ़ी आलिम सगुरनि जेको आहे उन ते जेको आहे बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में अची चयो आहे त हीउ जेको आहे। पर हाणे असां वटि मुफ़्ती मुनीब ऐं तकी ऐं ॿिया टिया जेके मदरसा आहिनि, दुकानदारी आहे, उनजे ट्रस्ट आहिनि, उनजे बुनियाद ते अलाह इंसान भलाई जो दर्स थो ॾे, ठीकु आहे। ऐं हे वरी जेको आहे उहो इंसाननि खे ॾचे में था विझनि। त उहो जेको मौलवी साहिबान वारी ॻाल्हि त हाणे घणी एक्सपोज़ थी वई आहे मुंहिंजे ख़्याल में। उन ते हाणे छा आहे, पर मसइलो इहो आहे त असां वटि जेको जॾहिं बि मज़हबी धुरियुनि जो प्रेशर ईंदो आहे उहो पाकिस्तान जी हिकिड़ी बदकिस्मती रही आहे। उहो हिन भेरे बि असांखे उहो नज़र आयो मज़हबी धुरियुनि जे प्रेशर में। इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ हूंदे जीअं तव्हां चयो त अॼु बि सोशल मीडिया ते हलनि था त भई सऊदी अरब, दुबई, दुनिया जा जेके बि ईरान में बंदि थी वियो, इस्लामी मुल्क जेके बि आहिनि उन्हनि में जेको आहे मस्जिदनि ऐं हिननि जे पंहिंजो इज्तिमा जेका आहिनि मज़हबी जेके बि आहिनि उहो सभु बंदि करे ते पाबंदी आहे। ऐं उहे जुमे जा हुजनि या फर्ज़ नमाज़ जा हुजनि या जेको आहे पंहिंजो तरावी जा हुजनि, उन ते जेकॾहिं पाबंदी पइजी वई आहे त पाकिस्तान हिकिड़ो वाहिद मुल्क आहे जेको चए थो त असांखे उनजा मौलवी साहिब जेको चवनि था पिया त असांखे जेको आहे उनखां मुबरा करार ॾियो। बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, छाकाणि त असां वटि मौलवी साहिब जो हमेशह प्रेशर रहियो आहे। रियासत हमेशह उहो प्रेशर क़बूल कयो आहे। हिन भेरे क़बूल कयो अथऊं, तव्हांखे यादि आहे। ऐं उनखां पहिरियों तव्हांखे यादि हूंदो त मौलवी हज़रात जेको आहे पंहिंजो चयो हुयो जेको 18वीं तरमीम भेरे जॾहिं इहो थियो पए, जॾहिं तव्हांखे यादि आहे सलमान तासीर सिर्फ़ु इहा ॻाल्हि कई त हिकिड़े क़ानून जे अंदरि त भई उहो क़ानून आहे, उन ते सिर्फ़ु ॻाल्हि ॿोल करण जी ॻाल्हि कई त उनखे तब्दील बि करे सघे थो। ऐं भाउ हिकिड़ो क़ानून आहे जेको पार्लियामेंट ठाहियो आहे, पोइ ख़ुदा जो ख़लकियल जेको आहे को ख़ुदा जे किताब में तब्दीली त उन ते बि जेको आहे उनखे क़तल कयो वियो, उनखे शहीद कयो वियो। उनखां पोइ पंहिंजो वफ़ाक़ी वज़ीर खे शहीद कयो वियो जेको आहे पंहिंजो भट्टी साहिबु जेको हुयो, शहबाज़ भट्टी साहिबु। उन वक़्तु हिकिड़ो प्रेशर मौलवी साहिबान क्रिएट कयो। इहे मौलवी साहिबान जेके हुआ उन्हनि जेको आहे मदरसनि जे लाइ नेशनल एक्शन प्लान ठहियो ऐं चयो वियो त भई जेको आहे तव्हां नेशनल एक्शन प्लान ते भई मदरसनि जे रिफॉर्म्स थींदा। उनमें जेको आहे उनमें मौलवी साहिबान प्रेशर कयो ऐं उहो कयो। नेशनल एक्शन प्लान में चयो त कंहिं बि जेको आहे दहशतगर्द खे ग्लोरीफाई न कयो वेंदो, पर हिननि सलमान तासीर जे कातिल जंहिंखे कोर्टुनि दहशतगर्द करार ॾिनो उनखे ग्लोरीफाई कयूं। तव्हांखे यादि हूंदो त इहो मौलवी साहिबान हुया जेको अची धरणा हणंदा हुया। बिल्कुलु जेको आहे पंहिंजो हीउ असांजो जेको आहे जेको नई हिकिड़ी पार्टी ठही ऐं उन्हनि वरी जेको फैज़ाबाद में धरणो हुयो ऐं ईअं जेको रियासत खे जेको आहे उहो कयूं पिए। ऐं उहे जेके उहो ई चवां थो त हिन मरहले में रियासत पंहिंजी रिट मंझराए आहे। रियासत न मां तव्हांखे अञा तारीख़ थो ॿुधायां न। इन्हनि मौलवी साहिबान भुट्टे खे प्रेशर करे जेको आहे पंहिंजो उहो कयो जेको आहे भुट्टे साहिब जे मथां जेके लिबरल ऐं प्रोग्रेसिव धुरियुनि जी जेका उहो थिए थी त भई हुन कादियुनि जे बारे में या जेके इहे ॿिया फ़ैसिला कया उन वक़्तु इहे ई मौलवी साहिबान हुया जन पंहिंजो जेको आहे पंहिंजो आइन जो ठहियो पए त उन वक़्तु बि हिकिड़ो प्रेशर हिननि विधो ऐं उनजे करे जेको आहे पाकिस्तान खे हिकिड़ो हालांकि पाकिस्तान जी जेका उन वक़्तु जेका रियासत पंहिंजो असेंबली हुई उनमें बंगालियुनि जो तमामु वॾो अंग हुयो ऐं बंगाली जेको आहे उहो लिबरल ऐं प्रोग्रेसिव माइंड जा माण्हू हुया। पंजाब मां जेका नुमाइंदगी हुई उहे माण्हू जेके हुया उहे पंहिंजो उन वक़्तु यूनियनिस्ट पार्टी सां हुननि जो लाॻापो हुयो, उहो को पंहिंजो मुस्लिम लीग जा कोन हुया। KPK जे अंदरि उन वक़्तु ख़ान साहिबु जेको आहे उनजी जेका हुकूमत हुई डॉक्टर ख़ान साहिबु वारनि जी माना इहे बाचा ख़ान जो जेको आहे उन्हनि जी जेका उनजी हुकूमत हुई। सभिनी शयुनि जे बावजूदि उन वक़्तु जेको रियासत जे बारे में जेको 11 अगस्त ते मोहम्मद अली जिन्ना साहिबु जेका तक़रीर कई हुई आइन जो हिकिड़ो डायरेक्शन ॾिनो हुई जंहिंमें हुन चयो त अॼु खां पोइ को हिंदू न रहंदो, मुस्लमान सेकुलर वारो त मुल्क रियासत जे साम्हूं सभई शहरी बराबरि हूंदा। सभई शहरी बराबरि जो मतिलबु आहे त रियासत जे अंदरि उहो हर माण्हू प्रेसिडेंट बि थी सघे थो, प्राइम मिनिस्टर बि थी सघे थो, आर्मी चीफ बि थी सघे थो, चीफ जस्टिस बि थी सघे थो। इहो आहे बराबरी जो तस्वर। पर असां कीअं उनखे जेको आहे पंहिंजो अॻिते हली जेको आहे उन्हनि शयुनि खे डाइवर्ट कयो त मां चवां थो असांजे मौलवी साहिबान जो प्रेशर हिन रियासत जे मथां ठहण खां वठी अॼु ताईं आहे।
जंहिंजे करे मौलवी साहिबान जॾहिं बि इहो थिए थो न उन वक़्तु दंगे ऐं फसाद जे हुन ते लही था अचनि। इहो ई त चवंदा साईं त हाणे जेकॾहिं ॾिसो इमरान ख़ान चए थो त मां चेंज त हीउ जेको मॉरल हो जंहिं सिचुएशन में पाण वेठा आहियूं, जंहिं सिचुएशन में हिन वक़्तु हले थो मुल्क या सॼी दुनिया जेका जंहिं सफ़रिंग में गुज़रे थी, त हिन वक़्तु त गैरवादी क़िस्म जा फ़ैसिला करणा पवंदा न। ऐं उहे जेको फ़ैसिलनि लाइ हे जेको चए थो मां चेंज जो दावेदार आहियां, चेंज जो दावेदार आहियां, त चेंज कुझु त आणे न। हीअ त उन्हनि शयुनि खे अॻिते खणी थो हले। प्लस में ॾिसो प्लस में वरी आहे जो अञा ताईं हुन मां तब्दीली ऐं चेंज जा को हाणे हिकु ॻाल्हियूं कजनि। हाणे ॾिसो न पाण वेठा आहियूं, हाणे हीअ काबीना तव्हां लिखो, हीअ 3 काबीनाऊं लिखो। अदा है ज़रदारी साहिब जी काबीना फिरदौस शिकावान हुई, अदा हिन में बि आहे। अदा ही जेको आहे पंहिंजो ज़रदारी साहिब जी काबीना शामन कुरैशी, अदा हिते बि आहे। अदा ज़रदारी साहिब जी काबीना हे जेको आहे पंहिंजो जेको आहे खुसरो बख्तियार, अदा हिते बि आहे। अदा ज़रदारी साहिब जी काबीना जेको आहे हिन में ॾिसो तव्हां ही फवाद चौधरी, अदा हिते बि आहे। ईअं तव्हां ॾिसो त 9 माण्हुनि जी हिकिड़ी लिस्ट हले थी पई, बिल्कुलु उहे तव्हांखे होॾे बि नज़र ईंदा, होॾे बि नज़र ईंदा। वरी ईअं तव्हां मुशरफ जी काबीना लिखो, वरी हेॾां काबीना लिखो, त उनमें बि ब्रिगेडियर एजाज शाह खां वठी तव्हांखे वरी होॾे केतिरा माण्हुनि जी हिकिड़ी मोहम्मद सद नज़र ईंदी। मां चवंदो त ही को उन तरह जी तब्दीली ऐं नवाण ऐं हुनजी ॻाल्हि त करण बि इमरान ख़ान नवाण त काई न आंदी अथई, पर इवन के मतिलबु पंहिंजो जेको हिन जो विजन बि क्लियर कोन्हे। इहो बि ख़बर नथी पएसि त मूंखे हिन मरहले में हिन जेका आहे सिचुएशन में कहिड़े तरह सां वञिणो आहे। रांदो जेको आहे सो ॻाल्हियूं मुतज़ाद ॻाल्हियूं करे हेठि जेका आहे मायूसी पकड़े छॾी अथई। त रियासत जो जेको हाकिम आहे, वक़्त जो हुक्मरान आहे, उनखे त हक़ीक़त में त इहा मायूसी पखण बदिरां आवाम खे इहो मैसेज ॾियणु खपे त भई जेकॾहिं हीउ ॾुखियो मरहलो आहे त असां हीअ शयूं करे असां जेको आहे हिन मां पार पइजी सघूं था। एहतियात कयो, बाक़ी तव्हांजी हीअ सफ़रिंग आहे हुन लाइ असां हीअं कयूं था। इहे शयूं खोट आहे। पर साईं जेको आहे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे, उन ते बि मां चाहियां थो त गुफ़्तगू थिए। उहा मूं कल्ह बि कुझु दोस्तनि सां प्रोग्राम में पंहिंजे में डिस्कस कई पई, अॼु चाहियां थो तव्हां सां बि उहा डिस्कस कयां त हीअ त जेको आहे इमरान ख़ान साहिब जो ॻाल्हियूं जेके आहिनि, पर जेको रिपोर्टुनि जो सिलसिलो शुरू थियो आहे, अटे जी रिपोर्ट, पोइ खंड जी रिपोर्ट, पोइ वरी पंहिंजो जेको आहे कर्ज़ तवानाई वारी बि अची वई आहे, कल्ह तवानाई वारी बि अची वई आहे। उहो ई साॻियो खुसरो बख्तियार, उहो ई साॻियो जेको आहे पंहिंजो त जहांगीर ख़ान तरीन जेको आहे उन्हनि जा नाला उहा अटे ऐं खंड वारी में बि, हिन में बि। पर जहांगीर तरीन ऐं इमरान ख़ान जा तालुकात घणे हद ताईं उनमें फ़ासिला वधी विया आहिनि। पर खुसरो बख्तियार लाइ अञा ताईं जेको आहे इन तरह जा डिसीशन नथा थियनि। ॿिए तरफ़ वरी कल्ह लाहौर मां दोस्तनि सां ॻाल्हायूं पिया मूं प्रोग्राम में, त हुननि ॿुधायो त भई ख़ुदि जेका अलीम ख़ान जेको हुयो उन जी एंट्री थी आहे, उहो बि जहांगीर तरीन हुनजे विच में काफ़ी कशीदगी हुई। तंहिं लाइ अलीम ख़ान जी जेका एंट्री आहे उनखे बि उन रुख में ॾिसणु घुरिजे त इन रुख में बि ॾिसणु खपे त उहो हिकिड़ी एटीएम वई त ॿी एटीएम अची वई। ठीकु आहे न, त उहो जेको आहे उन ते बि हाणे ॻाल्हियूं कनि था पिया त उहो जेको आहे पंहिंजो सिलसिलो आहे। त इहे ख़ुदि जेको आहे ख़ान साहिब जे लाइ पंहिंजे लाइ जेके प्रॉब्लम इंटरनल जेके थियनि था पिया, त इहे छा इहे भला जीअं कीअं था थियनि, इहे कीअं थिया, इहे सभु शयूं रिपोर्टूं हिन वक़्तु छो आयूं ऐं रिपोर्टूं पब्लिक छो थियूं ऐं रिपोर्टूं पब्लिक थियण जे पुठियां कहिड़ा सबब आहिनि ऐं इमरान ख़ान साहिब खे छो ज़रूरत पई। इमरान ख़ान छा पंहिंजी शफ़ाफ़त वारे जेको तस्वुरु आहे उनखे वधीक हो करणु चाहे थो छा? न ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेके कैलकुलेशन हुयूं, मां हिकिड़ो ब्रेक वठां पोइ त ॻाल्हाए थो। नाज़रीन, मुल्क जे सियासी मंज़रनामे ते गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। वठूं था हिकिड़ो वक़फ़ो, वक़फ़े खां पोइ मोटी प्रोग्राम करते वञासीं असां गॾु। वेलकम बैक डांस ये प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे मुल्क जे सियासी मंज़रनामे ते। सिंध टीवी जा डायरेक्टर न्यूज़ एंड करंट अफेयर शोएब गुरी साहिब सां गॾु गुफ़्तगू करते वधायूं। जी साईं मुंहिंजा इहो हाल त इहे जेको रिपोर्टूं अचनि थियूं पियूं, इहे छा? इहे वज़ीर आज़म साहिबु पाण कोन थो कराए। त जेके कैलकुलेशन्स या जेके थ्यूरीज़ या जेके रिपोर्ट्स या जेके ॻाल्हियूं जेके इन खां अॻु में जेके उहे ईंदियूं रहियूं उहे इहे हुयूं त जेके जिन आंदो वज़ीर आज़म माना जेका कंस्पायरेसी थ्योरीज़, हा कंस्पायरेसी थ्योरीज़ बिल्कुलु चई सघो था, जिन आंदो उहे काफ़ी अर्से खां मायूस आहिनि। काफ़ी अर्से खां मायूस आहिनि। उहे वरी जेको आहे उहो चेंज आणण जी कोशिशि में लॻा पिया आहिनि। ऐं चेंज माना कीअं? इन हाउस चेंज बिल्कुलु। इन लाइ कुझु शयूं जेके आहिनि लंडन में मीटिंग्स थियूं हुयूं,